हेडलाइन सां वठी आगाह कयूं अव्हांखे त मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। वायरस वधीक 104 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं आहिनि। NCOC मूजिबि फौतियुनि जो अंग वधी 19,210 ताईं पहुतो आहे, जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,869 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। अपडेट कंदा हलूं अव्हांखे त मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। वायरस वधीक 104 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं आहिनि। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिबि 24 कलाकनि दौरान 2,869 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त फौतियुनि जो अंग वधी 19,210 ताईं पहुतो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हां ताईं ख़बर पहुचायूं पिया कोरोना जी सूरत हाल बाबति त मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। वायरस वधीक 104 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं आहिनि। फौतियुनि जो अंग वधी 19,210 ताईं पहुतो आहे। 24 कलाकनि दौरान 2,869 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त मुतासिरनि जो अंग वधी 8,67,426 थी वियो आहे। नाज़रीन, आगाह कयूं अव्हांखे त मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। वायरस वधीक 104 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं आहिनि। फौतियुनि जो अंग वधी 19,210 ताईं पहुतो आहे। 24 कलाकनि दौरान 2,869 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। इहा अहम ख़बर अव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। वायरस वधीक 104 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं आहिनि। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिबि 24 कलाकनि दौरान 2,869 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। अव्हांखे कोरोना जी सूरत हाल बाबति अपडेट करे रहिया आहियूं त मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी आहिनि। वायरस वधीक 104 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं आहिनि। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिबि फौतियुनि जो अंग वधी 19,210 ताईं पहुतो आहे। 24 कलाकनि दौरान 2,869 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 8,67,426 थी वियो आहे।